नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। हैदराबाद जे अंदर वकीलन ऐं पुलिस जे विच में जेका छिकताण वारी सूरताल आहे, केस दाख़िल थियण खां पोइ वकीलन तरफ़ां मुज़ाहिरो बि कयो वियो, स्ट्राइक भी कई वई ऐं हिन वक़्त बि उहा छिकताण जीअं जो तीअं मौजूद आहे। वकीलन ऐं पुलिस में छिकताण खां पोइ हैदराबाद ज़िले मां 28 SHOs, 13 DSPs ऐं SP हेडक्वार्टर पारां मोकल जी दरख़्वास्त ॾिनी वई आहे ऐं उन सां गॾोगॾु DIG जे तरफ़ां इहो चयो वियो त उहो वकील यानी बार एसोसिएशन जा जेके अॻवान आहिनि उहे उन्हनि वटि लंघी वेंदो। हिन वक़्तु सूरताल कहिड़ी आहे हैदराबाद जे अंदरि ऐं इहो वाक़ियो कीअं पेश आयो, उन जा तफ़सील मालूम करण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे टेलीफोन लाइन ते सिंध TV न्यूज़ जा ब्यूरो चीफ आहिनि ज़फ़र हकड़ो साहब। ज़फ़र के प्रोग्राम में भलीकार चऊं था। ज़फ़र, ही जेका पुलिस ऐं वकीलनि में छिकताण आहे, असां ॾिठो त वकीलनि जे तरफ़ां SSP ऑफिस जे तरफ़ां एहतजाजी धरणो बि ॾिनो वियो, मुज़ाहिरो कयो वियो, स्ट्राइक कई वई। हिन वक़्तु सूरताल छा आहे, पहिरियों असांखे ॿुधायो त इहो मामिलो शुरू किथां थियो? मेहरबानी शकील साहब, असल में गुज़िरियल हूअं त 2 ॾींहंनि खां जेको ही वकीलनि ऐं हैदराबाद पुलिस जे विच में मामिलो हलंदड़ आहे। ही त 2 ॾींहंनि खां बज़ाहिर थियो आहे, पर गुज़िरियल तक़रीबन 4 खां 5 ॾींहं थिया आहिनि त कासमाबाद जो DSP आहे ऐं उन कासमाबाद जे DSP SHO जे ऑफिस में कुझु वकील अॻवान हुया, नौजवान हुआ, उहे उते का FIR दाख़िल कराइण जे सिलसिले में विया हुआ। जेका FIR त दाख़िल थी चुकी हुई, पर ड्यूटी इंचार्ज न हुजण जे करे उन्हनि में थोरी देरि थी वई ऐं जंहिंजे करे पोइ वकील जेके हुते मौजूदु हुया, तक़रीबन 12 खां 15 वकील हुआ जेके DSP ऐं SHO जे ऑफिस में, उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। उन्हनि खे जेको आहे सो तमामु घणो प्रेशर में आंदो त FIR छो नथी दाख़िल थिए। इन्हनि 3-4 ॾींहंनि वारे मामले खां पोइ इहो सोशल मीडिया ते तमामु घणो इहा वीडियो वायरल थी ऐं उन में केरु कमेंट बि करे न पियो सघियो। हिकु पासे पुलिस हुई, DSP ऐं SHO कासमाबाद, ॿिए पासे वकील हुआ, जंहिंजे करे उनखे सोशल मीडिया खां बिना कंहिं मीडिया बि ख़ासि तौर ते इंटरनेशनल, नेशनल या मक़ामी उनखे एतिरी अहमियत ॾिनी ऐं सोशल मीडिया ते उहा वायरल थी। जंहिंखां पोइ 2 ॾींहं अॻु में हिकिड़ो नौजवान वकील आहे, उन जे मथां, उनजे न बल्कि उनजे गाॾीअ जे मथां FIR दाख़िल कई वई त सिंध हुकूमत जे तरफ़ां ख़ासि तौर ते IG सिंध जे हिदायतुनि ते कारनि शीशनि वारियूं जेके गाॾियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण जूं हिदायतूं मिलियूं आहिनि। ऐं जीअं ई हिकिड़ी वकील जी गाॾी हुई, उहा जेका सो उते पहुची त उते मौजूदु भिटाई नगर थाणे जो SHO आहे, उन पुलिस उन गाॾी खे बीहारे उनखे रोके ऐं गाॾी थाणे ते खणी वियो। जंहिंखां पोइ जेको त हुन में मौजूदु हुयो वकील हुयो, नौजवान हुयो, उन वकील ऐं उन SHO जे विच में मुंहंबारी थी, जंहिं बाद उन गाॾीअ ते SHO भिटाई नगर FIR दाख़िल करे छॾी ऐं FIR खां पोइ वकीलनि एहतजाज कयो, उते थाणे ते पहुता ऐं उन्हनि तमामु घणो, जंहिंखां पोइ वरी वकील ते बि उन ते मौजूदु जेको हुयो जंहिंजी गाॾी, उनजे मथां बि FIR थी। FIR जीअं ई दाख़िल थी, शाम जे टाइम ते उते थाणे ते मौजूदु हुया पुलिस जा एहलकार ऐं वकील, उन्हनि जी तमामु घणी जुमिलनि जूं ॾे वठि थियूं ऐं इहे यकी हलंदड़ हुयो सिलसिलो। त गुज़िरियल ॾींहुं जीअं ई SSP जी ऑफिस खुली ऐं ऑफिस में तक़रीबन 12 खां कोर्ट जेका आहे, सेशन कोर्ट, सिविल कोर्ट ऐं हैदराबाद हाई कोर्ट, इहे SSP जूं ऑफिसूं बिल्कुलु साम्हूं आहिनि। सिर्फ़ु हिकिड़ो रोड क्रॉस करणो हूंदो आहे। उते वकील अॻवान पहुता, वकील डिस्ट्रिक्ट बार जा हुआ, हाई कोर्ट जा हुआ ऐं उन्हनि एहतजाज कयो। SP ऑफिस जे अंदरि दाख़िल थी विया। पहिरियां उन्हनि रोड ते धरणो हुयो, रोड ते नारेबाज़ी कई ऐं पोइ गेट खोले जॾहिं अंदरि विया त अंदरि SSP पिणु वेठल हुयो। SSP डॉक्टर फरूख लंजार आहे, डॉक्टर फरूख लंजार अंदरि ऑफिस पंहिंजी में वेठल हुयो। पोइ हिननि तमामु घणो एहतजाज कयो, सख़्तु नारेबाज़ी कई। SSP ऐं जेके हुते ॿिया पुलिस एहलकार या ASP वेहंदो आहे SSP ऑफिस में, उन्हनि पुलिस फोर्स घुरायो। जीअं पुलिस फोर्स वधी वियो, तीअं ई वकीलनि जो बि तइदादु वधी वियो ऐं वॾे तइदाद में न सिर्फ़ु हैदराबाद जा वकील, पर ओसे पासे जे टंडो मोहम्मद खान ऐं मटियारी मां कुझु वकील पहुता ऐं आहिस्ते आहिस्ते वकीलनि जो जेको अंगु हुयो उहो वधंदो वियो। आख़िरकार SSP ऑफिस जे अंदरि जेको SSP डॉक्टर फरूख लंजार मौजूदु हुयो, उन हिकिड़ो ॿियो दरवाज़ो आहे SSP ऑफिस जे अंदरि हिकिड़ो
उन दरवाज़े जो फ़ाइदो वठंदे उतां जेको आहे सो निकिरी उतां ऑफिस मां वियो हलियो ऐं महफ़ूज़ जॻह ते कंहिं ते हलियो वियो, जंहिंखां पोइ उन वकीलनि एहतजाज जो दाइरो वधायो ऐं SSP जी जेका गाॾी बीठल हुई उन गाॾीअ जे मथां चढ़ी उते तकीरूं बि कयूं ऐं जेके सोशल मीडिया ते तस्वीरूं वीडियोज़ वायरल थियूं आहिनि उन SSP जी गाॾीअ जे मथां बि उन्हनि सख़्तु नारेबाज़ी कई आहे। बहरहाल गुज़िरियल राति ताईं सॼो ॾींहुं ऐं पोइ राति थी वई, राति जो 3 बजे ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रहियो ऐं हुननि मुतालबो कयो त SSP हैदराबाद फरुख लंजार ऐं SHO जेको आहे सो भिटाई नगर उनखे जेसि ताईं न हटायो वेंदो ऐं जेका उहा FIR दाख़िल कई वई आहे उहा वापसि न वरिती वेंदी तेसि ताईं उनजो धरणो जारी रहंदो ऐं उहो सॼी राति धरणो तक़रीबन जारी रहियो। पोइ 3 बजे DIG हैदराबाद तारिक धारेजो साहब आहिनि उहो उते SSP ऑफिस पहुता ऐं उते जेके मौजूदु वकील अॻुवान हुआ बार जा डिस्ट्रिक्ट बार जा हाई कोर्ट बार जा उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई ऐं तक़रीबन कलाक खनि उन्हनि जूं ॻाल्हियूं हलियूं, जंहिंखां पोइ हुनखे यकीन दहियानी वकीलनि खे कराई DIG तारिक धारेजो साहब त हू जेको आहे सो SSP खे हटाइण जी बि सिफारिश कंदो ऐं जेका SHO भिटाई नगर आहे उनखे बि हटायो वेंदो, सस्पेंड कयो वेंदो ऐं तव्हांजी जेका FIR आहे उहा बि ख़तमु कई वेंदी उनजी यकीन दहियानी खां पोइ। छो त सुभाणे ते माना अॼु ते जेको कश्मीर डे जे हवाले सां मोकल हुई उन मोकल जे हवाले सां उन्हनि चयो त हिकिड़ो ॾींहुं मोकल जो हूंदो ऐं जीअं ई मोकल पूरी थी माना 6 तारीख़ ते ज़फ़र ही जेको डिमांड्स आहिनि वकीलनि जी 3 डिमांड्स आहिनि त SSP जी बदिली भिटाई नगर जे SHO खे सस्पेंड करणु मुअतल करणु ऐं FIR वापसि वठणु, इहे 3 डिमांड्स पूरियूं थियूं आहिनि या अञा उहे पेंडिंग में आहिनि? न बिल्कुलु पूरियूं न थियूं आहिनि ऐं जीअं ई अॼु राति जो इहो 3 बजे तारिक धारेजो साहब जेको DIG आहे उन्हनि वकीलनि खे चयो त 5 जेको जनवरी जो 5 फरवरी जो जेको ही मामिलो आहे त उनजो आहे कश्मीर डे उनजे करे आम मोकल आहे 6 तारीख़ ते जेके बि अमल थींदा उहे 6 तारीख़ ते 6 तारीख़ ते DIG इहो चयो त हू बार में ईंदो ऐं बार में वकीलनि सां पाण एक्सक्यूज़ बि कंदो ऐं जेको आहे हुते वज़ाहत बि कंदो, जेके मामला ग़लति फ़हमियूं शयूं थियूं आहिनि उन्हनि ते मुकमिल तौर ते डिस्कशन थींदी वकीलनि सां उहिदेदारनि सां अॻुवाननि सां। बहरहाल उहो अञा 6 तारीख़ आई न। अॼु जीअं ई जेको आहे कश्मीर डे जे हवाले सां शहर जे अंदरि रैलियूं हलियल रहियूं, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हैदराबाद जे समूरनि इलाइक़नि मां रैलियूं निकिरी रहियूं त ओचितो तक़रीबन 1-1.5 बजे धारे हैदराबाद में 24 थाना आहिनि उन्हनि 24 थाननि जा SHOs हैदराबाद जे SSP ऑफिस पहुता ऐं उन्हनि SSP ऑफिस में पंहिंजूं दरख़्वास्तूं ॾिनियूं त 3 महीना 6 महीना छुटी खपे। उन्हनि मुख़्तलिफ़ बहाननि सां दरख़्वास्तूं ॾिनियूं ऐं किन त उन्हनि दरख़्वास्तुनि में इहो बि लिखियो क्लियर कट त उन्हनि जी बेइज़ती थी आहे ऐं पुलिस जे रिट खे चैलेंज कयो वियो आहे, जंहिंजे करे हू हैदराबाद में कंहिं बि थाणे ते कमु करे नथा सघनि ऐं उन्हनि वकीलनि जे ख़िलाफ़ उन दरख़्वास्त में एहतजाज ॼाणायो आहे त वकीलनि जेका SSP ऑफिस जे ॿाहिरां धरणो हणी ऐं अंदरि दाख़िल थिया ऐं SSP समेत DIG या सिंध पुलिस जे ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई, उन्हनि जे ख़िलाफ़ जुमिलनि जी ॾे वठि कई आहे ऐं तमामु घटि वधि ॻाल्हायो आहे, उनजे करे हू एहतजाजनि हैदराबाद जे ज़फ़र ही जेको तव्हां 28 थाणनि जी ॻाल्हि कयो था उन में जेके SHOs DSP ऐं SP हेडक्वार्टर मोकल जी दरख़्वास्त ॾिनी आहे उहा मोकल जी दरख़्वास्त उन्हनि जी एक्सेप्ट कई वई आहे या उहा बि पेंडिंग में रखी वई आहे? हिन वक़्तु थाणनि जी पोज़ीशन छा आहे, हुते पुलिस मौजूदु आहे? जी बिल्कुलु, हिन वक़्तु थाननि ते SHOs अञा ताईं मौजूदु न आहिनि ऐं सुबुह खां वठी जेके SSP ऑफिस में SHOs ऐं वॾा मुंशी ऐं DSP जेके हुया SSP ऑफिस में हुते मौजूदु हुया एप्लीकेशन ॾिनियूं। जीअं ई इहा ॻाल्हि DIG हैदराबाद खे ख़बर पई त DIG हैदराबाद SSP ऑफिस में पहुतो ऐं फौरी तौर ते SSP हैदराबाद फरुख लंजार खे बि तलब कयो ऐं जॾहिं त उते पोइ सीनियर जेके पुलिस ऑफिसर हुआ उन्हनि सां उन्हनि मीटिंग कई ऐं DIG SSP SHOs खे बार बार चवंदा रहिया त हू जेके मोकल जी दरख़्वास्तूं ॾिनियूं उन्हनि उहे वापसि वठनि पर उनजे बावजूदि उन्हनि वापसि न वरितियूं ऐं पुलिस जे फेवर में DIG SSP जे फेवर में
भरपूर नारेबाज़ी बि कई ऐं जेको आहे उन्हनि चयो त उहे दरख़्वास्तूं वापसि न वरितियूं वेंदियूं। बहरहाल जंहिं बाद DIG हैदराबाद ऑफिस में मीटिंग खां पोइ ॿाहिरि निकिरी आयो SSP ऑफिस में, हुन मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई। मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे हुन चयो त हीउ जेको मामिलो आहे वकीलनि जे ख़िलाफ़ असां सीनियर पुलिस ऑफिसरनि खे यकीन ॾियानी कराए त वकीलनि जेका गुज़िरियल ॾींहुं SSP ऑफिस में सख़्तु नारेबाज़ी कई आहे, जुमिलनि जी ॾे वठि कई आहे, उनजे ख़िलाफ़ ॻाल्हायो आहे, उहो इदारनि में ऐं पंहिंजे हेड ऑफिसनि में या जेका सिंध हुकूमत जा आला इदारा आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदा ऐं उन्हनि खे उन्हनि जी कंप्लेन बि कंदा। जॾहिं त जेको हीउ मामिलो आहे दरख़्वास्तुनि वारो, उन दरख़्वास्तुनि ते DIG क्लियर कट चयो त अञा ताईं बि हू कोशिशि करे रहियो आहे त SHOs ऐं DSPs खे चवनि त हू वापसि वञनि ऐं पंहिंजे पंहिंजे ऑफिसुनि में पंहिंजा वञी थाणा संभालनि। बहरहाल अञा ताईं उहो फ़ैसिलो क्लियर थी न सघियो आहे। SHO या वॾा मुंशी कंहिं बि थाणे ते मौजूदु कोन्हनि। शहर में जेके कश्मीर जे हवाले सां रैलियूं निकितियूं हुयूं, उन्हनि रैलियुनि में जेके पिकेटूं हुयूं या पुलिस फोर्स उन्हनि जे पोयां हूंदा आहिनि या किथे किथे पिकेटूं क़ाइमु करे उन्हनि रैलियुनि जी निगहबानी कई वेंदी आहे, उहो फोर्स बि अञा ताईं कोन्हे को। ऐं हिन वक़्त ताईं हैदराबाद शहर में कंहिं बि क़िस्म जी का जेका पुलिस जी एक्टिविटीज़ हूंदी आहे, चौकनि रोडनि रस्तनि ते सॼे चेकिंग कंदा आहिनि या ईअं पिकेटूं क़ाइमु करे बीहंदा आहिनि, अञा ताईं शहर जे कंहिं बि इलाइक़े में अहिड़ी का पुलिस फोर्स या पुलिस पिकेट क़ाइमु न आहे ऐं अञा ताईं उहे कशमकश में आहिनि त उहे ड्यूटी कनि या न कनि। DIG हैदराबाद उन्हनि खे क्लियर हिदायतूं जारी कयूं आहिनि त हू पंहिंजनि पंहिंजनि थाणनि ते वञनि। बहरहाल हाणे जेको सुभाणे ॾिसणो इहो आहे त सुभाणे जेको DIG हैदराबाद वकीलनि सां वाइदो करे चुको त हू हुते बार में पहुचंदो ऐं जेका ग़लति फ़हमियूं थियूं आहिनि या कंहिंजी ग़लती आहे ॻाल्हियूं थींदियूं, ॻाल्हियुनि खां पोइ जेको तइ कयो वेंदो उन में त हाणे SSP खे बि हटाए सघे थो, FIR बि वापसि थी सघे थी। हिन वक़्तु मजबूरी तौर ते जेतिरा गुज़िरियल ॾींहुं वकील देश में हुया, अॼु उन ई सबबु उन ई तरह सां हैदराबाद जा पुलिस एहलकार जंहिंमें SHOs ऐं DSPs उहे बि सख़्तु देश में हुया। उन्हनि मीडिया सां पहिरियों दफ़ो खुली ॻाल्हायो आहे त पुलिस जी तमामु घणी बेइज़ती कई वई आहे, पुलिस सां नाइंसाफ़ी थी आहे ऐं पुलिस जे कानून खे पुलिस जे रिट खे जेको आहे चैलेंज कयो आहे। ज़फ़र हैदराबाद कराची खां पोइ सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे ऐं उते असां ॾिसूं था त जेका वकील ऐं पुलिस अमलदारनि में छिकताण थी आहे। SHOs DSP SP हेडक्वार्टर मोकल जी दरख़्वास्त ॾिनी आहे। तव्हां चओ था त अञा ताईं थाणनि ते SHOs मौजूदु न आहिनि ऐं अॼु जेके कश्मीर डे जे हवाले सां रैलियूं निकितियूं आहिनि उनमें बि असांखे पुलिस फोर्स उते नज़र न आई आहे। त अहिड़ी सूरत हाल में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे हैदराबाद जे हवाले सां, छा ईअं जेकॾहिं इहा स्ट्राइक जारी रहे थी त अवां सम्झो था त उनमें अमन अमान जे हवाले सां को नाख़ुशगवार वाक़ियो बि त पेश अची सघे थो? बिल्कुलु शकील साहब, हिन में को बि शक न आहे। जॾहिं मीडिया ते इहे शयूं वाज़े तौर ते हलियूं आहिनि ऐं सोशल मीडिया ते बि हलियूं आहिनि त SHOs हिन वक़्त ताईं थाणनि ते न आहिनि, शहर में पुलिस मौजूदु न आहे जेके मुख़्तलिफ़ चौकनि रोडनि रस्तनि ते हूंदी आहे त बदअमनी थी सघे थी। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे ऐं वॾे शहर में बदअमनी जे हवाले सां कंहिं बि क़िस्म जो को अणवणंदड़ वाक़ियो बि पेश अची सघे थो। बहरहाल हिन वक़्त ताईं बि मुंहिंजी ताज़ो ॻाल्हि ॿोल थी आहे SSP ऐं DIG हैदराबाद सां। उन्हनि जो चवणु आहे त हू थोरे वक़्त खां पोइ थी सघे थो त SHOs ऐं DSPs खे पंहिंजनि पंहिंजनि ड्यूटियुनि ते मोकिलीनि ऐं उहे पंहिंजी पंहिंजी ड्यूटियूं सर अंजाम ॾींदा। अञा ताईं उन्हनि सां ॻाल्हियूं हलंदियूं। सीनियर पुलिस ऑफिसर आहिनि जेके उन्हनि बि हिकिड़ी ॿी वरी अञा ॿी ॻाल्हि थी आहे त कुझु वकील दोस्तनि सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। बाज़ाब्ता तौर ते जेके वकील उहिदेदार आहिनि उन्हनि सां त न थी आहे, जेके एक्टिव हुया कल्ह एहतजाज में मुज़ाहिरे में मौजूदु हुया, उन्हनि जो बि इहो चवणु आहे त जेकॾहिं DIG हैदराबाद जेको साणनि वाइदो कयो हो त SSP खे हटायो वेंदो ऐं SHO भिटाई नगर खे हटायो वेंदो ऐं FIR ख़तमु कई वेंदी। जेकॾहिं सुभाणे ताईं इहो मामिलो न थियो त हू पोइ SSP जी बजाए SSP ऑफिस बजाए DIG ऑफिस जे अॻियां धरणो ॾींदा ऐं उते शहबाज़ बिल्डिंग आहे जिते न सिर्फ़ु DIG ऑफिस आहे पर उते कमिश्नर ऑफिस बि आहे ऐं उते जेको आहे सो DIG ऑफिस ऐं ॿियूं तमामु घणियूं वॾियूं ऑफिसूं आहिनि। हैदराबाद जी मुख्य सेक्रेटरेट आहे, हुनजो चवणु आहे त उते बि एहतजाज कयो वेंदो।
ज़फ़र जेका छिकताण आहे वकील ऐं पुलिस अहलकारनि जे विच में उन मां हिकिड़ी शइ साम्हूं अचे थी पई त कानून जी जेका रिट आहे उहो ॿिन्ही तरफ़नि खां चैलेंज थी चुकी आहे ऐं असांखे किथे बि हुकूमती अमलदारी जेका आहे उहा बि नज़र नथी अचे। आला सतही ते को इन जो नोटिस वरितो वियो आहे हुकूमती सतह ते? बिल्कुलु गुज़िरियल राति जेको वकीलनि जो धरणो हुयो एसएसपी ऑफिस जे ॿाहिरां त सिंध जे वॾे वज़ीर ऐं कानून वारे वज़ीर नोटिस वरितो हो ऐं उहो मीडिया ते बि उन्हनि जूं ख़बरूं हलियूं हुयूं ऐं उन्हनि नोटिस वठंदे इहो चयो त हिननि मामले जी आला सतही जांच कई वेंदी। पर हाणे जेके वकील आहिनि वकीलनि खे हैदराबाद जे कंहिं बि पुलिस ऑफिसर ते जेको आहे इंक्वायरी जी हिनमहिल तस्दीक न आहे उहो जो इहो ई चवणु आहे त पुलिस ऑफिसर कहिड़ो बि हैदराबाद जो हूंदो भले DIG हुजे उहो बि धुर हूंदो। छो त अॼु जेके SHOs एहतजाज कयो आहे SHOs जेके मोकिलनि जी दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि उनजे करे वकीलनि में बि हिन वक़्तु ताव पकड़ियल आहे। थी सघे थो त सुबुह जो सवेर जीअं वकील कोर्ट में गॾु थींदा आहिनि कोर्ट बजाए DIG ऑफिस या SSCP ऑफिस जो वरी जेको आहे सो घेराव कनि या उते वञी अहिड़ो एहतजाज कनि ऐं उन्हनि जे छो त DIG जेको अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त उहे वकीलनि जे हिन अमल ख़िलाफ़ दाईंदा ऐं उहे आला जेके इदारा आहिनि ऑफिसूं आहिनि या सिंध हुकूमत IG सिंध आहे या ॿिया मुख़्तलिफ़ लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि खे उन्हनि वकीलनि जे बाबति दाईंदा। ॿियो इहो तव्हांखे अॼु मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त जेको अॼु SHOs ऐं DSPs एहतजाज कयो आहे उन्हनि मोकिलनि जी दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि उन्हनि में मुंहिंजे कुझु DSP ऐं SHOs सां ॻाल्हि ॿोल थी आहे मुंहिंजी उन्हनि जो इहो चवणु हुननि पिणु मुतालबो रखियो आहे त जेकॾहिं कंहिं बि थाणे ते को बि वकील अॻवान कारो कोट पाए आयो त उनखे न छॾियो वेंदो ऐं जेकॾहिं हुननि सां ॻाल्हि ॿोल थिए थी वकीलनि अॻवाननि सां या अहिड़ो को इशू थिए थो त इहा मुतालबो रखियो वञे त अॼु खां वठी हैदराबाद जे कंहिं बि थाणे ते वकील कारे कोट में न ईंदो ऐं जेकॾहिं कारो कोट पाइणो आहे ऐं उनखे ड्यूटी करणी आहे पंहिंजी वकालत करणी आहे त उहो अदालतुनि ताईं महदूद हुजनि। अहिड़ो जेको मुतालबो आहे उहो उन्हनि दरख़्वास्तुनि में बि ॾिनो आहे जेके मोकल वारियूं दरख़्वास्तूं SHOs ऐं DSP ॾिनियूं आहिनि उन्हनि में बि उन्हनि इहो मुतालबो रखियो आहे त वकील पंहिंजे अदालतुनि ताईं अदालती अहातनि ताईं जेको आहे ज़फ़र ही जेका तव्हां चओ था दरख़्वास्त में आहे त को बि वकील कारो कोट पाए जेको आहे थाणे ते न ईंदो त उनजो वकील जेके बार जा अॻवान आहिनि वकील अॻवान आहिनि उन्हनि जो रद्द अमल छा आहे? अञा ताईं उन्हनि जो रद्द अमल साम्हूं न अची सघियो आहे छो त उन्हनि जेके एप्लीकेशनूं ॾिनियूं आहिनि दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि SHOs उहे मंज़र आम ते न आयूं आहिनि ऐं उन्हनि में जॾहिं असांजी SHOs सां ॻाल्हि ॿोल थी आहे उन्हनि ॻाल्हि ॿोल दौरान इहा ॻाल्हि रखी आहे त उन्हनि पंहिंजे एप्लीकेशन में ही शयूं बि रखियूं आहिनि ऐं जॾहिं सुभाणे जेकॾहिं ॻाल्हि ॿोल थी DIG SSP या आला सतही के ऑफिसर आया वकीलनि ऐं पुलिस अफ़सरनि में छिकताण ख़तमु करण लाइ जेके मीटिंग्स थींदियूं या ॻाल्हियूं थींदियूं उन्हनि में DIG हैदराबाद ऐं SSP हैदराबाद इहो हुननि जो जेको मुतालबो आहे उहो रखंदा त भई असांजे SHOs इन सूरत में SHOs उहे एप्लीकेशनूं मोकल वारी वापसि वठंदा त उन्हनि जो जेको इहो मुतालबो आहे त कंहिं बि थाणे ते कारो कोट पाए वकील न ईंदो ऐं वकील अदालतुनि ताईं महदूद हूंदा। जेकॾहिं इहो मुतालबो तस्लीम थियो त उहे दरख़्वास्तूं जेके मोकल जी ॾिनियूं आहिनि उहे वापसि वठंदा न त ॿी सूरत में उहे दरख़्वास्तूं वापसि न वठंदा। महिरबानी ज़फ़र हकिड़ो असांखे हैदराबाद मां जॉइन कयो। वकील ऐं पुलिस अहलकारनि जे विच में जेका छिकताण आहे उन छिकताण जे हवाले सां 5 फेबरवरी अॼु कश्मीर जो डे हुयो। हैदराबाद में जेके रैलियूं निकितियूं उनमें पुलिस फोर्स जेका आहे उते मौजूदु न हुई ऐं इन हवाले सां हिकिड़ो सवाल पैदा थिए थो त कानून जी जेका अमलदारी आहे कानून जी जेका रिट आहे जॾहिं बि चैलेंज थिए थी उहो जुडिशल सिस्टम जे पारां हुजे या पुलिस सिस्टम जे पारां बहरहाल उनजो नतीजो इहो निकिरे थो पियो त लॉ एंड ऑर्डर जी सूरत जेका आहे उन ते असरु पए थो पियो ऐं उन हवाले सां जुडिशल जेको सिस्टम आहे या पुलिस जो सिस्टम आहे उनमें कोशिशि कई वञे त कानून जेको आहे उहो उन ते हर सूरत में अमल दरामद थियणु खपे ऐं जॾहिं कानून जी अमलदारी थींदी त अहिड़े क़िस्म जा मसइला जेके आहिनि साम्हूं न ईंदा। पर हीअ जेका ज़फ़र सूरताल ॿुधाई त हिन वक़्त ताईं पुलिस जे अंदरि जेको आहे उहो बि स्ट्राइक हलंदड़ आहिनि SHOs थाणनि ते मौजूदु न आहे DSP जेको आहे उहो बि अणएलानियल जेको आहे उन्हनि जे तरफ़ां एहतजाज जारी आहे ऐं ॿिए पासे वकील जेके बार जा अॻवान आहिनि उन्हनि जे तरफ़ां बि एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। ॾिसजे त सुभाणे
ऐं इन हवाले सां कहिड़ी सूरताल साम्हूं अचे थी पई। हिते नाज़रीन नंढड़ो कमर्शियल ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम कंटिन्यू कयो था। वेलकम बैक नाज़रीन। डोनाल्ड ट्रंप अमरीकी प्रेसिडेंट ऐं इसराइली वज़ीर अज़म नेतन्याहू में जेका मुलाक़ात थी आहे, अमरीकी प्रेसिडेंट जे हलफ़ खणण खां पोइ ही कंहिं मुल्क जो पहिरियों वज़ीर अज़म आहे जेको डोनाल्ड ट्रंप सां उन मुलाक़ात कई आहे। उन मुलाक़ात में जेको स्टेट डिपार्टमेंट तरफ़ां जारी कई वई आहे न्यूज़, उन में इहो चयो वियो आहे त इसराइल जे हवाले सां, गज़ा जी सूरताल जे हवाले सां त अमेरिका गज़ा ते कब्ज़ो चाहे थो ऐं कब्ज़ो करे उन जी नए सिर सां अॾावत करणु चाहे थो ऐं उन सां गॾोगॾु ईरान जे हवाले सां उनजो चवणु आहे त ईरान खे हू टुकड़ा टुकड़ा करणु नथो चाहे, ईरान खे हिकिड़ो अज़ीम मुल्क ॾिसणु चाहिनि था, पर जोहरी जेका पावर आहे उहो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो ऐं जोहरी हथियारनि जे हवाले सां पुरअमन मुआहिदे जे लाइ डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त असांजी कोशिशि हूंदी त उहो पुरअमन मुआहिदो थिए। इन हवाले सां असांखे स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे अॻूणा सफ़ारतकार आहिनि जी.आर. बलोच साहब। जी.आर. बलोच साहब खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। जी बलोच साहब, ही जेका मुलाक़ात थी आहे डोनाल्ड ट्रंप ऐं नेतन्याहू जे हवाले सां जेका स्टेटमेंट जारी कई वई आहे, अवां उनखे कीअं था ॾिसो? थैंक यू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेसिकली नेतन्याहू जो विज़िट जेको आहे उनजी हिकिड़ो कॉन्टेक्स्ट आहे, उनजो हिकिड़ो बैकग्राउंड आहे। असांखे इहो विसारणु न घुरिजे त नेतन्याहू जा हथ जेके आहिनि से 60,000 खां मथे जेके शहीद आहिनि फ़लस्तीन उन सां रंगियल आहिनि ऐं लख खां वधीक जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि सां, ऐं सॼे गज़ा खे तबाह करण में जो वॾो हथु आहे। हू हिकिड़ो वांटेड क्रिमिनल आहे फ्रॉम द इंटरनेशनल क्रिमिनल कोर्ट। हू हिकिड़ो जेको आहे सो वांटेड क्रिमिनल आहे फ्रॉम द इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस। हू एंड ही हैज़ बीन accused of जेको आहे सो एथनिक क्लींजिंग उते गज़ा में, ऐं हुन इहो जेको खून जो बाज़ार आहे सो गुज़िश्ता 4 जेके जा टेन्यूअर उनमें हिन जारी साई रखियो आहे। हाणे हुनखे ट्रंप जेको आहे उन सां हिकु लिहाज़ सां हुनजे छाकाणि जो असरु एतिरो घणो आहे, ज़ियानिस्ट जेके हुन जा आहिनि साथी ट्रंप जा, त उन लिहाज़ सां ही हाणे चाहे थो त कंहिं तरह सां बि पंहिंजी उन ई पॉलिसी जेका एग्रेशन जी आहे उनखे जेको सो कंटिन्यू रखे ऐं पाण खे रेलेवेंट रखणु चाहे थो। असांखे विचारणु न घुरिजे त हींअर बि हुन ते तमामु सां घणा सारा केसिस आहिनि नेतन्याहू जा, ऐं जेका जंग जी मुसलसिल जारी रहण जी वजह बि इहा हुई त हू चाहे पियो त हू इहो हिकिड़ो नेतन्याहू चाहे पियो त हू ट्रंप जॾहिं थी वञे प्रेसिडेंट हुनखे एज़ अ हुनखे ख़ुशि करण जे लाइ त भई असां तव्हां जे लाइ, छाकाणि हिकु लिहाज़ सां पब्लिक लेवल ते त इहो ई परसेप्शन आहे त हू इहा जेका जंगबंदी आहे सा नेतन्याहू जे करे थी आहे। सो इन्हनि जी स्टेटमेंट्स खां असांखे एतिरो घणो सीरियस इन ॻाल्हि सां वठी सघूं जो ही ॿई जेके आहिनि से हिकिड़ा जंगजू आहिनि, ज़ुबानी कलामी वॾा वॾा दावा कनि था, ऐं प्लस असां ॾिठो आहे त इलेक्शन जे दौरान बि ऐं इलेक्शन खां पोइ बि नेतन्याहू जा तमामु घणा वॾा नारा हुआ, पर लेकिन उनखां पोइ ते हटे थो। हुन चयो त असां हीउ जेको कैनेडा, मैक्सिको, चाइना ते पाबंदियूं मञींदो, ॿिए ॾींहुं एग्ज़ेक्टिव ऑर्डर कई, लेकिन उनखां पोइ वरी हिकिड़े महीने जी जेका आहे सो गैप ॾिनई। सो साॻी तरह सां हू ही जेका कुझु आहे सा हिकिड़ी निगोसिएशन जी हिकिड़ी स्ट्रैटेजी आहे या हिकिड़ी स्टेटमेंट आहे, मैक्सिमलिस्ट स्टेटमेंट आहे। सो मां कोन सम्झां त हिन में एॾो, ऐं ॿियो एॾो आसान न हूंदो हू जो कुझु बि चवे, हू केतिरो बि खणी क्लेम करे त हू गज़ा ते वञी कब्ज़ो कंदो, हुनखे छॾाए हिननि खां ऐं जेके 2 मिलियन फ़लस्तीनी उन्हनि खे तव्हां डिपोर्ट कंदो, इहे सभु दावा ज़रूरु आहिनि, लेकिन देयर आर फोर्सिस, पॉलिटिकल फोर्सिस आहे, पब्लिक ओपिनियन आहे दुनिया जो, कानून आहे दुनिया जो, अञा ताईं मुकमिल तरह ख़तमु न थियो आहे। कोई जजाए खे हींअर ताईं हिननि जी असेंडेंसी आहे
पावरफुल कंट्रीज़ जी, लेकिन उनजे बावजूद भी दुनिया में अञा बि अहिड़ा मुल्क आहिनि जेके रूल ऑफ लॉ सां हलणु चाहिनि था, जेके हींअर हिकिड़ी तव्हां शायदि पढ़ी हूंदी, नंढी ख़बर आहे, बट इट इज़ वेरी इंपॉर्टेंट। तक़रीबन 8 या 10 कंट्रीज़ आहिनि लैटिन अमेरिका जूं, ऐं उन में साउथ अफ्रीका बि आहे, ऐं कुझु ॿियूं कंट्री में सम्झो त भई हू हिकिड़ो ग्रुप ठाहियो अथनि त कीअं असां दुनिया में रूल ऑफ लॉ, इंटरनेशनल रूल ऑफ लॉ जी हिकिड़ी इंटरनेशनल ऑर्डर आणियूं। सो होपफुली जीअं जीअं हिननि जो वक़्तु गुज़रंदो वेंदो, इहो रिटोरिक त आहे, लेकिन असां मूंखे तमामु घणी कवी उमेद आहे त पोइ बि उहे जेके सिविलाइज़ क़ौमूं आहिनि से गॾिजी वेंदियूं ऐं इन्हनि खे मुकमिल तरह सां फेस कंदियूं ऐं इनखे कंफर्ट कंदियूं। बलोच साहब, ईरान जे हवाले सां जेका पॉलिसी स्टेटमेंट आहे उनखे अवां कीअं था ॾिसो? या उहा ॾाढी अहम आहे मुंहिंजे नज़र में, जो आई थिंक ईरान इहो साबित कयो आहे जंग जे मैदान ते त ही उहो आसान ईरान न आहे। ईरान वटि हाणे उहा कैपेसिटी आहे त हू नुक़सान पहुचाए सघे थो इज़राइल खे। 2 दफ़ा हुन हमला कया आहिनि, इंटरनेशनल कॉन्टिनेंटल मिसाइल मोकिलिया अथसि हुनखे, पंहिंजा ड्रोन्स जा उन वटि टेक्नोलॉजी आहे, पंहिंजी न्यूक्लियर टेक्नोलॉजी आहे, लेकिन इन में बेसिकली उन्हनि जो इहो ई आहे त कंहिं तरह सां ईरान सां ॻाल्हियूं करे उनखे ठीकु आहे डिफेक्टो खणी हुन वटि आहे कैपेबिलिटी, बल्कि जेके एस्टिमेट चवनि था त विदिन 2 वीक्स टाइम हू न्यूक्लियर वेपन ठाहे सघे थो, लेकिन हू नथा चाहिनि त हू जेको आहे सो को डिक्लेयर्ड न्यूक्लियर पावर बणिजी वञे, छाकाणि हुन सां वरी पोइ जेको बैलेंस ऑफ पावर आहे उहो वरी तब्दील थी वेंदो, अल्टर थी वेंदो। उनमें इज़राइल जी सिक्योरिटी जो उनखे ख़्यालु आहे, उनखे ॿियनि जा जेके एलाइज़ आहिनि अमेरिका जा, अरब्स, उन्हनि जी सिक्योरिटी जो ख़्यालु आहे। सो ईअं लॻे थो त ही चाहे थो त कंहिं तरह सां ईरान सां ॻाल्हि ॿोल कई वञे। बलोच साहब, चीन जे हवाले सां ज़ाहिर आहे त हिन सॼी सूरताल में जीअं तव्हां चओ त हिकिड़ी जंगजू ऐं एग्रेसिव जेका पॉलिसी डोनाल्ड ट्रंप जी हिन खां पहिरें बि रही आहे ऐं हिन वक़्तु बि उहा पॉलिसी आहे, केतिरो उन ते इम्प्लीमेंट थिए थो इहो बाद जो सुवालु आहे। चाइना जे हवाले सां पॉलिसी कीअं था ॾिसो? चाइना जे तरफ़ां जेका डीप सीक आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे हवाले सां, AI ओपन खे हिकिड़ो तमामु घणो काउंटर जेको हुननि लॉन्च कयो आहे, उन खां बाद में अमेरिका जेको आहे उनखे तमामु सीरियस वरितो आहे। चाइना जे हवाले सां तव्हां मामला कीअं था ॾिसो तव्हां? जी बिल्कुलु, चाइना जो बि इहो ई हाल आहे त इहो चाइना 2005 जो चाइना कोन्हे, इवन 2010 जो कोन्हे को, 2015 जो कोन्हे को, 2018 जो कोन्हे को, ही चाइना आहे 2025 जो, जेको ऑलरेडी अमेरिका खां AI में, टेक्नोलॉजी में तमामु अॻिते वधी चुको आहे। लिहाज़ा मां कोन थो सम्झां त ही पंहिंजी जेका सख़्तु पॉलिसी या जेके सख़्तु बयान आहिनि उन्हनि खे हू इम्प्लीमेंट करे सघंदो। सो ज़ाहिर आहे बयानात हलंदा रहंदा, पाबंदियूं लॻंदियूं, लेकिन काउंटर बि कयो आहे चाइना हुनखे, लेकिन मां ॾिसां थो त कॉन्टेस्ट हलंदो हिननि जो रहंदो, या ट्रेड वॉर हलंदी रहंदी ॿिन्ही जी, लेकिन मां कोन थो सम्झां त हू अमेरिका खे का बरतरी हासिल थींदी चाइना ते। नो, हिन में मूंखे काफ़ी सारो एतमाद। लास्ट क्वेश्चन बलोच साहब, इन सॼी सूरताल में अवांखे मिडिल ईस्ट ऐं स्पेशली साउथ एशिया में पॉलिटिकल सिनेरियो ईंदड़ वक़्त में अवां कीअं ॾिसी रहिया आहियो? पॉलिटिकल सिनेरियो त नथो थी सघे, पर हुनखे ग्लोबल थी सघे थो त छा इंटरनेशनल हवाले सां साउथ एशिया कंहिं तरफ़ वञे पियो थो, ऐं 2 ख़िता मुख़्तलिफ़ आहिनि, हुननि जो मिज़ाज मुख़्तलिफ़ आहे। साउथ एशिया इज़ डिफरेंट देन द मिडिल ईस्ट। मिडिल ईस्ट में मुंहिंजे ख़्याल आहे जेको असर रसूख़ आहे अमेरिका जो उहो रहंदो, थी सघे थो त हू पंहिंजे इब्राहिम अकॉर्ड खे अॻिते वधाए, ऐं जेकॾहिं ईरान सां वाक़ई ही ॻाल्हि ॿोल हले थी त पोइ शायदि होपफुली अची वेंदी स्टेबिलिटी। लेकिन हू जेकॾहिं मिलिटेंट तरफ़ वञे थो, हिनखे कढण जी कोशिशि करे थो फ़लस्तीनियुनि खे उतां, त पोइ शायदि जंग जो माहौल बणिजी सघे थो। जेसिताईं साउथ एशिया जो तालुक आहे त हुनमें लाज़मी ॻाल्हि आहे त इंडिया सां उनजा तालुकात तमामु बहितर आहिनि, ऐं पाकिस्तान भी ट्रांज़ेक्शनल रिलेशनशिप रहंदो, न का दुश्मनी हूंदी न का दोस्ती। महिरबानी GR बलोच साहब। नाज़रीन, GR बलोच साहब असांखे ख़ासि तौर ते जेको इसराइल ऐं अमेरिका जे प्रेसिडेंट विच में जेको मुलाक़ात आहे, ईरान जे हवाले सां, गज़ा जे हवाले सां जेका स्टेटमेंट आहे उन ते उनजो अवां तजियो ॿुधो। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे ईंदड़ प्रोग्राम ते इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।